شہیدو تمہارا یہ احسان ہے، آج ہم سر اٹھانے کے قابل ہوئے، ظلم سہتے رہے ہیں بڑی دیر تک۔ کشمیر جی آزادی واری تحریک جے سپاہی ऐं हुर्रियत अॻवान शहीद बुरहान मुज़फ़र वानी जे विछोड़ खे 1 साल थी वियो आहे। संदसि शहादत खां पोइ तेज़ थियल आज़ादी जी तहरीक अञा बि उरूज ते आहे, जॾहिं त भारतीय ज़ुल्मनि जो सिलसिलो बि जारी आहे। आज़ादी वारी तहरीक हिज़्बुल मुजाहिदीन जे कमांडर बुरहान मुज़फ़र वानी खे भारतीय फ़ौज 8 जुलाई 2016 ते वालारिल कश्मीर जे इस्लामाबाद वारे इलाइक़े में कूड़ो मुक़ाबिलो ॼाणाए शहीद कयो। बुरहान वानी जो तालुक़ हिकु आला तालीम याफ़्ता ख़ानदान सां हो। संदसि वालिद हिकु सरकारी स्कूल में उस्ताद आहे। बुरहान वानी जे नंढे भाउ ख़ालिद खे 2013 में सिक्योरिटी फोर्सेस कूड़ो मुक़ाबिलो ॼाणाए शहीद कयो हो। वालारिल कश्मीर में भारतीय जारियत वधण खां पोइ बुरहान वानी वादीअ जे अवाम खे भारतीय ॾाढ खां बचाइण लाइ आवाज़ उतारियो त भारतीय फ़ौज खेसि शहीद करे छॾियो। آج بدلا چکانے کے قابل ہوئے، اے شہیدو تمہارا یہ احسان۔ 8 जुलाई 2016 ते शहीद बुरहान वानी जी शहादत कश्मीर लाइ हिकु मिसाल बणिजी वई ऐं वादी जो अवाम बुरहान वानी जी शहादत खां पोइ भारतीय ॾाढ ख़िलाफ़ रोडनि ते निकिरी आयो। शहीद बुरहान वानी जी शहादत खां पोइ भारतीय फ़ौज पंहिंजो ॾाढ बरक़रार रखंदे रोडनि ते निकिरंदड़ कश्मीरी नौजवाननि खे क़त्ल करण जो सिलसिलो जारी रखियो। बुरहान वानी जी शहादत बाद भारतीय फ़ौज एहतजाज कंदड़नि ते पैलेट गन जो इस्तेमालु कयो ऐं मुख़्तलिफ़ हथियारनि सां ज़ुल्म जो निशानो बणायो, जंहिं सबबि औरतुनि ऐं ॿारनि समेत 150 खां वधीक कश्मीरियुनि खे शहीद कयो वियो। बुरहान वानी जी शहादत बाद भारतीय फ़ौज जे ॾाढ में 19,350 खां वधीक कश्मीरी ज़ख़्मी थिया। पैलेट गन जे इस्तेमालु सबबि 1800 खां वधीक माण्हुनि खे अखियुनि जे नूर खां महरूम कयो वियो, जॾहिं त हुर्रियत अॻवाननि समेत 18,000 कश्मीरियुनि खे गिरफ़्तार करे मथनि सख़्त तशद्दुद कयो वियो। हिज़्बुल मुजाहिदीन जे कमांडर जे शहादत बाद भारतीय फ़ौज जे रिटायर्ड जनरल सैयद अता हुसैन परडी मीडिया खे इंटरव्यू ॾींदे चयो त बुरहान वानी ज़ाती तौर कंहिं बि दहशतगर्दी जे वाक़े में मुलवस न हो। हुन हमेशह कश्मीरी अवाम ताईं आज़ादी जो पैगाम पहुचायो। बुरहान वानी वादी जे ॿियनि नौजवाननि वांगुरु बहादुर इंसान हो, जेको हमेशह नौजवाननि खे पंहिंजा हक़ वठण लाइ उत्साहींदो रहियो, जंहिं सबबि हू अॼु बि कश्मीरी अवाम लाइ हीरो आहे। वालारिल कश्मीर जे आज़ादी वारी तहरीक जे पार्टियुनि तरफ़ां शहीद बुरहान वानी जी पहिरीं वरसी ते क़ाबिज़ फ़ोर्स अवाम खे रोकण लाइ सिक्योरिटी में वाध करे छॾी ऐं मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं पाबंदियूं लागू कयूं वियूं। वालारिल कश्मीर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कलम 144 लागू कयो वियो, जॾहिं त इंटरनेट सर्विस बि बंदि कई वई आहे। اے شہیدو تمہارا یہ احسان ہے، آج ہم سر اٹھانے کے قابل ہوئے، ظلم سہتے رہے